सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे एकड़ो राजा हो, उनजी दरबार में एकड़ो पंडित ईंदो। वो पंडित को सत्संग करेंदा, ज्ञान ॼाण जूं ॻाल्हियूं वो सभु कंदो ऐं जेका समस्या हूंदी, कुझु हूंदो कुझु जो हल कंदो, कुझु ॿुधाईंदो हमेशा। ऐं जॾहिं कोई टाइम हूंदो या तो ॿार बि पंडित ॾे पढ़ण वेंदा राजा जा, त उहो सिलसिलो हलंदो रहे। राज दरबार में हिकिड़े ॾींहुं उहे सभु गॾु वेठा, हिकिड़े सवाल कयो, चइसि कर्म वॾो या ज्ञान वॾो? हिकिड़े चयो मां ज्ञानी या ॿिए चयो मां कर्म योगी आहे। तो पंडित चयो ॿई सही नहीं, चयो ॿई की हर को पंहिंजे खे वधाए पियो, कोई चयो कर्म वधीक आहे, कोई चयो ज्ञान वधीक आहे, ॿई बहस में अची विया। पंडित चयोसि ठीकु आहे, मां तव्हांखे ॿुधायां थो। ॿ टे ॾींहं तरसियो, पोइ जीअं सभा पूरी थी, उहो पंडित ईंदो ई हुयो राज दरबार में। जीअं वियो, उहो राजकोष हुयो, राजा जो खज़ानो हुयो। रस्ते में उतो ई माना जो उथियो राजा जे ॿाहिरों, उहो खज़ाने में हलियो वियो। हाणे पंडित तो हर को आसीस कंदा कयो, मनत कई कोन। जीअं वियो, राजा जूं जेके सोन जूं गेनियूं वग़ैरह सभु रखियूं हुयूं, पंडित ठीकु था, हुन बुक भरियो, बुक भरे करे खणी करे हलियो वियो। त जीअं पंडित बुक खणी करे वियो, त हुन चयो राजा खे, चयोसि बुक भरियो। मुंहिंजो ठीकु आहे पंडित, हाणे कहिड़ी ज़रूरत आहे, ठीकु आहे खणी वियो, कंहिंखे ॾियणो हूंदुसि या कुझु करिणो हूंदुसि। पर कंहिं उनखे नॉर्मल वरितो। ऐं वरी सुभाणे ॿिए ॾींहुं वरी पंडित आयो, पोइ प्रोग्राम थियो, पंडित उथियो, वरी राजकोष में वियो, खज़ाने में, उतां वरी ॿ बुक ॿिया खणी करे हलियो वियो। सभिनी चयो यार चङो त कोन्हे, टियों ॾींहुं आयो तॾहिं बि बुक खणी वियो, अॼु खणी करे अञा वधीक खणी वियो आहे। राजा खे चयोसि इहा ॻाल्हि सुठी कोन्हे, जेको बि आहे हिकु दफ़ो ठीकु आहे, ॿिए दफ़े ग़लती थोरे कंदो। तंहिंजे करे इन जा जेके लक्षण चङा कोन्हे। चौॿोल शुरू थी वई। वरी ॿ ॾींहं गुज़रिया, पंडित वरी आयो। जीअं आयो त ॻाल्हियूं करे वरी बुक ॿिया खयूं वियो। त हिन दफ़े त सभिनी खे चढ़ी वई, चयोसि राजा खे चयो हाणे पंडित खे झलण बि खपे, पर दब बि ॾियणु खपे, जेको बि आहे केस हलणु खपे। जेकॾहिं ईअं खणंदो त चङाई न थींदी। ॿियनि खे सम्झाईंदो आहे, पाण छा कंदो, बाक़ी जेके उबता कमु था तुंहिंजे चोरी जो छा, बसि सीना चोरी जो मुकदमो हुजेसि, भई सभिनि जे साम्हूं करे खणे थो पियो, चोरी थोरे थो करे, ज़बरदस्ती करे थो। ऐं राजा जा बि कान खड़ा थिया, सभिनी चयो ठीकु आहे चङी ॻाल्हि कोन्हे। ऐं चौथे दफ़े जीअं आयो पंडित, वरी जीअं निकितो सिधो राजकोष में, वरी सिधो वञी बुक खे हथ विधई। जीअं बुक खे हथ विधई, ॿिनि सिपाहियुनि सिधो सो बुक में छा गले में हथ विधोसि। चई इहा कहिड़ी शराफ़त आहे, तूं रोज़ रोज़ जेको अचे कुझु खणी वञे, काई चङाई थोरी आहे। तूं ईंदो पंहिंजो सम्झ ॾे, ज्ञान ॾे, उहा कमु कर की तुंहिंजो कमु रबड़ खयूं करे हलियो वञे। ऐं पंडित खे चङे नमूने वरितऊं। उतो वठी करे आया राज दरबार में वठी करे, ऐं प्रोग्राम थियल हो, उनखे कचारे में पीआए छॾियो पंडित खे। चयो तूं छो थो करे, छाजे करे? तूं जेको ॿियनि खे सम्झाए, पाण चोरी छा सीना चोरी करे, सभु कुझु करे, इन जो मक़सदु छा आहे, छो खयों थी? तो पंडित में सवालनि जी पुछाड़ विधो। तो सभु पंडित उन वक़्तु बुक बि वापसि कया ऐं चई मैं तो खई हिकु बि पैसी कोन्हे, जेके पैसा तो मैं हितो खणी वेंदा तव्हांजो राज दरबार में फलाणो कमिरो अथव, सभु उते रखी वेंदा, तव्हांजा पिया नी, मां हिकु बि कोन्हे खाई। जेके आहिनि सभु पैसा उते पिया अथव, मां तव्हांजा पैसा छा कंदुमि, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे, मूंखे पंहिंजो ई खोड़ आहे। पोइ हिकदमि सभिनी जा कण खणंदे आहे, उते विया ॾिठुमि सभु जेके हुया गेनियूं पैसा सभु पिया। पंडित कंहिंखे हथ बि कोन लाथो। पंडित खे पुछऊं,
चवण असांखे सम्झाए त बाक़ी खणण जो कारण छा, खयईं छो? चए ॾिसो, उन ॾींहुं तव्हां मूंखे सुवाल कयो भई ज्ञान वॾो या कर्म वॾो, वधीक केरु आहे? तंहिंजे करे ज्ञान त मूंखे जहिड़ो अॻु में हुयो, मां ओड़ो ज्ञानी हाणे बि आहियां, पंडित हाणे बि आहियां। सम्झ जहिड़ी अॻु में हुई ओड़ी मूंखे हाणे बि आहे। जेको व्याख्यान मां अॻु में कंदो हुउमि हाणे बि कयां थो। जेको मूंखे सभु कुझु हुई, बुद्धि, सम्झ, अकुल, ॼाण, जेको अॻु में हुई उहो सभु कुझु हाणे हो। पर तव्हां पुछो कर्म वधीक या ज्ञान वधीक? उनजो जवाबु इहो, ज्ञान मूंखे अॼु बि आहे, पर ज्ञान सां जेसि ताईं मुंहिंजो कर्म सही हो एसि ताईं मुंहिंजी इज़त थी। जंहिं महिल कर्म न रहियो, इज़त न रही, पोइ ज्ञान कंहिं कम जो कोन्हे जेकॾहिं उहो कर्म में न अचे, अमल में न अचे। तंहिंजे करे ज्ञान जो मक़सदु आहे उहो असांजे अमल में अचणु खपे। ॼाण जो मक़सदु आहे असांजे जीवन में अचणु खपे। सत्संग जो मक़सदु आहे असां में बदिलाव अचणु खपे। जेकॾहिं असांखे ॼाण सम्झ हुजे पर अमल न हुजे, कर्म उल्टियो हुजे, ज्ञान पोइ कंहिं कम जो न रहंदो आहे ऐं अञा ॾुखियो बणिजी वेंदो आहे। ज्ञान हुजे ऐं अमल न हुजे त पोइ अञा ॻाल्हि उल्टी थी वेंदी आहे।